हिक न ॿी न न्याणियूं टुकु 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 ईअं घुमंदियूं घर विहारे आई आहे। इहा ई हिन भोले जे दर आसा, इहा ई उन जे अॻियां बास आहे जे सभिनीनि जेके बि विर्तदारी जेके बि अचनि था ॿ पेर भरे करे उन्हनि जूं बासूं पूरियूं थियनि। इहा असांजी माता, क्या बात है, असांजी भेण वाहेगुरूअ जी प्यारी। भाई भोले भंडारी पहिरें ई साल इन जी ईअं आस पूरी कजांइ जीअं तुंहिंजे दर सां ईअं ॿधल पई हुजई। छा त सभिनीनि खे जीअं 16 सूमर थियनि था पिया त उन ते प्रसाद जी सेवा, असांजे अलॻि अलॻि क़िस्मनि जी थादल जी सेवा, गॾोगॾु कंहिं महिल भोजन जी जंहिंजूं जंहिंजूं मनोकामनाऊं पूरियूं थियनि थियूं। पर हीअ भेण हिकिड़ी अकलौती भेण अथव जंहिं भॻवान भोलेनाथ खे छा खारायो अथव? मालपुड़ा। मालपुड़ा। मुंहिंजो बि ॿिए ॾींहुं वरी मंगल मिठो खाईंदो आहियां, चयोमांसि भाई रखी छॾ मुंहिंजे लाइ बि, मां ॿिए ॾींहुं बि इहो ई खाईंदुमि। त हिन प्यारीअ जी बि सेवा गुरूअ जी प्यारी अथव भाई। उन ॾींहुं बि अमरनाथ जे मंदर में अखियुनि में ईअं ॻोड़ो ॻरी आयसि, महादेव अहिड़ी आसीस कंदुसि जो पहिरें साल उन जूं मन जूं मुरादियूं पूरियूं थींदो ऐं आसीस थींदसि सभिनीनि जूं। हे बि न्याणियूं सीए थियनि त अचो कथा शुरू कयूं ऐं कथा खे पंहिंजे प्रेम सां थोरो शांतीअ जो ध्यानु ॾींदासीं ऐं सुहिणे